नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक़्तां के इस्लामाबाद मां ख़बर ॾींदा आहियूं त इस्लामाबाद हाई कोर्ट चयो आहे त रियासत पाण जबरी गुमशुदगियुनि में मुलविस हुजे त जांच केरु कंदो। अदालत वकील सहाफ़ी या को ॿियो त जांच नथो करे सघे। अदालत चयो आहे त वफ़ाक़ी राजधानी मां 2 गुमशुदगियूं रियासत लाइ टेस्ट केस आहिनि, या वरी रियासत अदालत में अची ॿुधाए त असां कुझु नथा करे सघूं। इस्लामाबाद हाई कोर्ट वफ़ाक़ी सरकार खे जबरी गुमशुदगियुनि ते असराइता कदम खणण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अटॉर्नी जनरल खे कदमनि बाबत 3 हफ़्तनि में मुतमइन करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। चीफ जस्टिस चयो त हथियारबंद फोर्सिस बि हुकूमत जी मर्ज़ी बिना कुझु बि नथियूं करे सघनि। जिते अदालतूं वज़ीर आज़म ऐं एजेंसीज़ आहिनि, उते इहो सभु कुझु थी रहियो आहे। रियासत खे 2 ॿारनि जो तहफ़ुज़ करणो आहे ऐं रियासती जबरी लापता करार ॾिए थी। इस्लामाबाद में छूट आहे त ॿियनि शहरनि में छा थींदो हूंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।